सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां हक़ीक़त में इंसान बणिजी करे इंसान बणजण जे लाइ ईंदा आहियूं। तंहिंजे करे असांखे पंहिंजो पाण ते नज़र रखणी हूंदी आहे, पंहिंजो पाण खे ॾिसणो हूंदो आहे त असां कहिड़ा आहियूं ऐं अॻु में किथां आयासीं। ये नज़र असांखे पाण खे रखणी पवंदी आहे। ठीकु ईअं हिकिड़ो ब्राह्मण, हिकिड़ो शख़्स भिख्या करण जे लाइ निकितो, पोइ वियो, सॼो शहर हरियो भरियो, वॾियूं वॾियूं बिल्डिंगाऊं, सभु सुठे नमूने कारोबारी, बिज़नेसमैन, जॉब्स वारा, सभु हर क़िस्म जा माण्हू हुआ, अमीर हुया, विचोला हुया, बिज़नेसमैन हुया, ऑफिसर हुया, सभु हुया। हिन सोचो किरास थियो, एॾो वॾो शहर आहे, मूंखे कुझु मिलंदो, चङो कुझु मिलंदो, ऐं शहर में वियो भिख्या कर। जॾहिं भिख्या कंदे हू शाम जो वापसि थियो त इहे क़ौमूं में बड़बड़ाए पियो, एॾो वॾो शहर, एतिरो वॾो ॾिसण वारा, एतिरा वॾा माण्हू, एतिरो सभु कुझु हूंदे मूंखे हिकु दाणो बि छड़ो खाधे लाइ न ॾिनो, भिख्या में का चीज़ बि न मिली, बाक़ी एतिरो ॾिनो अथनि, मालिक छा कंदा, छा कयो अथनि, कंहिंसां चङो हलिया ई न आहे। अफ़सोस में, ॾुख में, कावड़ में, जंहिंखे जेको बि चऊं, हे बड़बड़ाईंदो वञे पियो। जीअं वञे पियो अॻियां हिकिड़ो संत जी कुटिया हुई, संत जो आवाज़ ॿुधो सदकेसि, चयो स्वामी छा ॻाल्हि आहे तोखे, छे एॾो वॾो सॼो आहे, एतिरा सभु अमीर आहिनि, मूंखे हिकु दाणो खाधे लाइ न ॾिनो, बाक़ी छा आहे। तो संत चुसि, चइबो तूं बि माण्हुनि जे विच में वियो कर, न काॾे वए, इंसाननि जी बस्ती में वियो कर, इन्हनि खां मथे ॿियो कहिड़ा इंसान हूंदा, एतिरा वॾा हरिया भरिया घर, एतिरा अमीर, एतिरो सभु कुझु अथनि, कहिड़ी कमी अथनि, सभु इंसान पंहिंजो पाण खे सिंगारियल ठहियल सुबड़ायल, सभु ॾाढा एतिरा बणिया वेठा आहिनि, इन खां मथे कहिड़ा इंसान। चए न इहे ॾिसण जा इंसान इंसान आहिनि न। तंहिंजे करे जेको इंसान हुजे तूं ऊंधे वियो कर, हे इंसाननि जी बस्ती न आहे। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में ई न हुई, इंसान छा थींदा आहिनि, कहिड़ी बस्ती। ऐं हिन चइबो छा कयां, चए हाणे हिकिड़ो कमु कर, मां तोखे चश्मो ॾियां थो, हिनखे ॾियां थो, उन चश्मे में तोखे लॻंदो हे जेके माण्हू ॾिसण जा कीअं आहिनि, हक़ीक़त में कीअं आहिनि, तोखे पतो पवंदो। तंहिंजे करे पोइ जेको तोखे इंसान लॻे तूं उन खां घुरिजांइ। हिन जो ठीकु आहे, हिन हुनखे चश्मो ॾिनो, हिन चश्मो पातो, वियो बस्ती में, जंहिंखे ॾिसे ॾिसण में त इंसान लॻे, कोई हाथी हुजे, को घोड़ो हुजे, को हरण हुजे, को ॿिलो हुजे, कोई कुतो हुजे, कोई डांग हुजे, कोई पखी हुजे, कोई पशु हुजे, कोई मछली हुजे, कोई जल जीवन में जो हुजे, सभु उहे पिया ॾिसण में अचनि। वरी चश्मो लाहे, वरी इंसान ॾिसण में अचनि, वरी चश्मो पाए, वरी सभु शिकिला हुनजी बदिलजी वञनि, वरी ॿिया ॾिसे। हिन चयो हाणे संत चयो इंसान ॾिसण में अचई, उनखां घुरिजांइ, हाणे चश्मो पाए करे इंसान ॾिसण में अचे नथो, मां हिनखे छा कयां। ऐं बुख बि सताए पई, शाम बि थियो अची, हुयो बि कुझु न, ऐं हे ॾिसंदो फिरंदो, सभु खे जाचींदो, हाणे सभु ॿियूं ॿियूं शिकिला घुरे त कंहिंखां घुरे। आख़िर वियो हिकिड़ो मोची जुतियूं ठाहींदो वेठो, हिन जीअं चश्मो पाए करे जीअं ॾिठो, जेको मोची हुयो इंसान ॾिसण में आयो। हाणे जेको जुतियूं गंढे, कम भी जूते जो करे, हथ में भी जूती चमड़ो,
सॼो सिलाई वेठो करे, ठाहे वेठो आहे, सभु कपिड़ा बि ओड़ा, पॉलिश बि करे वेठो। हाणे हे ब्राह्मण होड़ो सॼो हथ चमड़े में, सभु जुतियुनि में। हाणे माण्हू बीहो नज़र पिया, बुख बि लॻी, हाणे रोटी घुरां, उहा बि इनखां बचिया त हाणे मां चकर में छा करां? हाणे चमड़े वारो मां कीअं खायां? हाणे मसइलो बि अची वियो। पर हाणे बुख में काॾे वञे, छा करे? आयो सिधो हुन ॾे, मोची ॾे, चवंदा मां ब्राह्मण आहियां, सो मूंखे बुख लॻी आहे ॾाढी, पर हाणे मसइलो बि आहे मूंखे, हाणे तुंहिंजे हथ में चमड़ो आहे, न हुजे आहे त पोइ बि ॻाल्हि आहे। कपिड़ा बि पाती वेठो आहे, सभु चमड़ो झलियूं बि वेठो आहे, कटींदो बि वेठो आहे, पुराणा जूता बि अथी। हाणे अलाए छा छा कंदो वेठो आहे। हाणे मां कीअं करां? हाणे न खाईंदो बि मुसीबत आहे, खाईंदो बि आहे मुसीबत आहे। तंहिंजे करे हा मूंखे छो इंसान बि तूं ॾिसण में थो अचे, इन करे हाणे मां छा कयां? यार तूं ब्राह्मण देवता आयो आहे, मुंहिंजा भाग खुलिया, तंहिंजे करे तूं महिमानी वारी मूंखे मालिक ॾिनी आहे, इन करे तरस पहिरियों मां तोखे खाधो खारायां। हिन वीचारे जेको आहे गंद टोप जेका कई आहे, जेको पॉलिश कई, पोइ जेको पैसो टेको आनेलो उन वक़्तु जेको थियुसि उहो खयईं। हिन खे ब्राह्मण खे गॾु वरितईं, आयो सिधो हलवाई जे दुकान ते, उनखे पैसा ॾिनई, चवंदा मुंहिंजा पैसा थी, हाणे हिनखे जेको बि अथी, पोइ पूरी हुजई, सीरो हुजई, जेको इन में मिलई उहो हिनखे खाराए ते साधो ब्राह्मण जेको आहे बुखियो आहे, मुंहिंजे दर तो बुखियो न वञे। सो पहिरियों दफ़ो मां कोई अहिड़ो आयो आहे जेको मुंहिंजा मालिक भाग भराड़ा कया आहिनि, मां हिनखे खाधो खारायां। तंहिंजे करे हे तूं वटि ऐं हुनखे विहाए करे हलवाई खे पैसा ॾेई, चए मां अचां थो, बाक़ी जेको तूं खाए। सिधो वियो घर में नओं जूती जो जोड़ो पियोसि, उहो खई अची करे बाज़ार में बीह रहियो, विच भई जेको बि मुंहिंजो नओं जूती जो जोड़ो वठे। हाणे हे ॾाढो मुस्कुराए बि खड़ो, जूती जो झोलो बि खड़ो, त जली खड़ो, कुदरती। हाणे हर को जूती जो ॾिसे पियो, जोड़ो को वठे न पियो, सड़को तके पियो, कुझु करे पियो, जंहिंखे खपंदी त उहो वरंदो। अचानक उतो जो जेको राजा हुनखे ॿाहिरि वञिणो, उनखे जूती खपंदी, उन मुख़्तलिफ़ जूतियूं घुरायूं, सुठियूं सुठियूं। हाणे का पेर में पूरी न अचे, का नंढी हुजे, का वॾी हुजे, का फासे पई, 5-7 जेके घुराई, राजा खे का ठहे न पई। वज़ीर खे चयनि जेकी जूतियूं वठी आया का पूरी न थींदी, ऐं चङी जूती ॾिस, जेकॾहिं जूती वठी आया त इनाम मिलंदी, न वठी आया त वरी पोइ सम्झे थो जेको मां कंदुमि, मूंखे ॿाहिरि वञिणो आहे, जेतिरो मां ॾुखियो थींदुमि सुखियो तोखे बि न रखंदो। हाणे वज़ीर वीचारो फाथो आयो, जीअं कुदरती जूतियुनि वारो मोची नथो ॾियोसि बाज़ार में, उनखां पुछे जूती मां विकिणण लाइ झलियूं खड़ो आहे, चवानी इहो थी, मां वठी हलंदो आहियां राजा ॾे, जे राजा खे पसंदि आई, पूरी आई त जूती जा पैसा, न त जूती वापसि। हो ठीकु आहे, जेको बि आहे। चए जूती घणे? चए 5 रुपए। ठीकु आहे, हे आयो मोची खे ॿाहिरि बि आए, जूती खणी वियो राजा ॾे, राजा खे जीअं जूती पाती, जूती बिल्कुलु फिट अची वियसि, पेर में बि सही आयसि, माप में बि सही आयसि, डिज़ाइन बि सही पसंदि आयसि। राजा चयोसि यार मां तोखे धमकी ॾिनी, पर तूं जहिड़ी जूती हथ करे आई मां कॾहिं ज़िंदगी में न पाती आहे, बिल्कुलु सफ़ा सही बीठी आई, तूं हथ काथो कई आहे? चयोसि मोची बीठो, बाक़ी को वठी आयो, मां दर ते ॿारहो बीठो आहे। चए हुनखे घुराए, मोची आयो जीअं, राजा पुछियोसि, चए जूती चएसि मां ठाही आहे, चल अहिड़ी जूती मूंखे वञिणो बि ॿाहिरि आहे, ठही बि ॾाढी सुठी आहे, पेर बि पूरी अची वई आहे, तूं एॾो सुठो कमु कयो आहे, तंहिं करे मूंखे वज़ीर ॿुधायो आहे जूती तुंहिंजी 5 रुपए जी आहे, पर 5 रुपए जी जॻह ते जूती जा 500 रुपया तुंहिंजा थिया। 500 जूती जा, 500 तूं एॾी ख़ूबसूरत जूती ठही आहे, तोखे इनाम, इन करे 1000 रुपया मां तोखे ॾियां थो, जेको बि आहे। हाणे 5 रुपए जी जूती, ॾींहंनि में 1000 रुपया मिलियो, जीअं ॾिनईसि मोची सही तरस, जूती मुंहिंजी आहे कोन,
जुती बे जी मां थोड़ो विकणण जे लाइ बीठो जेको बि आहे चए जुती कई दी आहे, चए दादा मालिक खे वठी ॾिया न जुती, जेको आहे उनखे ॾे पैसा, मां छा कंदो। हे उनखे वठी करे सिधो वियो हलवाई जे दुकान ते, उतो ब्राह्मण खे वरती आयो, अॼु जुती हिनजी आहे मुंहिंजी न आहे। हाणे जुती जीअं खणी आयो त राजा हिन ॾे तके, वरी ब्राह्मण ॾे तके, वरी जुती ॾे तके, वरी ब्राह्मण को पुछे तूं कॾहिं चमड़े जो कमु शुरू कयो आहे, तूं कॾहिं जूतनि जो कमु शुरू कयो आहे। मूंखे त पतो ई कोन्हे, मां जुती कॾहिं ॾिठी कोन्हे, पाती कोन्हे, मुंहिंजो जुती सां छा वञे, मां कहिड़ी जुती जो कमु कयो। चए बाक़ी हे जी चवंदा जुती तुंहिंजी आहे, चयोसि मूंखे जुती जो पतो ई कोन्हे, मुंहिंजी जुती काॾो आई। त राजा वरी मोटी को पुछो, चए हो चवंदा जुती मुंहिंजी कोन्हे, तुंहिंजी मुंहिंजी कोन्हे, हिकिड़ी आहे कहिड़ी छा आहे, कंहिं ठाही आहे। चइसि ॾिसो न जुती जेका आहे हे आयो असांखे, बाक़ी खाधो मूंखे खपंदो, मां बुखायल आहे। जेको टेको आधेलो हुयो, जेको मां कमायो सॼे ॾींहुं 99 रुपयो जेको हुयो, उहो मां हिनखे खाधो खवायो, उहो बि वीचारो पेट भरे खाधो न खाधो, जेको ई आहे मां जेको हुयो उहो ॾिनोमांसि। सो मां वटि जुती पई हुई त मां सोचियो भई जुती विकिणंदुमि, जेके ई पहुचा पैसा थिया आहिनि इहे सभु स्वामी खे जेको आहे दान में ॾींदुमि, त उहो पंहिंजी रोटी खाए पंहिंजो घर लाइ, मां उनजा ॾी पैसा जेके बि आहे। इन करे जुती मां उनजे नाले कई, पोइ हाणे 5 रुपया मिलनि, 500 मिलनि, 1000 मिले, जेको मिले उनजो आहे न, मुंहिंजो वास्तो त कोन्हे मां वठां। मां त पंहिंजो पाण में अंदरि में वाइदो करे छॾियो, संकल्प वठी छॾियो भई जुती उनजी आहे, जेके पैसा मिलिया उनखे ॾींदुमि। सो पतो न आहे मां कहिड़े जन्म में कोई दान सोचियो हूंदो, दान ॾिनो हूंदो, दान जो अनाउंस कयो हूंदो भई हिते मां शेवा कंदुमि, ऐं दान ॾियण जो चई करे मां उहो चुकायो न हूंदो, दान ॾिनो न हूंदो, ऐं उन सज़ा जे करे जेको आहे मूंखे इहो जुतियूं ठहिणियूं पियूं हूंदियूं, जेको उस में वेहणो पियो हूंदो। इन करे हाणे जुती जा जेके पैसा मिलनि, मां उनखे पंहिंजो पुराणो कर्ज़ लाहियां, उनखे पंहिंजो दान ॾियां, त मां वरी अॻिते पंहिंजी ज़िंदगी खे सुखियो कयां, बहितर कयां, इन करे उनखे ॾियां। ऐं राजा जो ठीकु आहे, ब्राह्मण को पुछे कि तूं कीअं, ब्राह्मण चयोसि हाणे मूंखे जेको हुयो न सॼो शहर घुमियुमि, कंहिं कुझु न ॾिनो, सफ़ा बुख में हरियो भरियो शहर, आख़िर संत ॾे वियुमि, उन चश्मो ॾिनो, ऐं उन चयो चश्मे में जेको माण्हू नज़र आई उनखां घुरिजांइ। हाणे मूंखे को चङो माण्हू नज़रियो कोन, जेके हुया सभु ॿिया नज़रियो। इन करे इहो मोची जेको हुयो इहो मूंखे वरी माण्हू नज़रियो, तंहिंजे करे इनखां घुरियऊं। राजा जो चश्मो काथे ॾिजे मूंखे बि, त राजा खे चए ॾिसां भला इहो त तूं ॾिठा, तूं त ॾिठा सभिनी खे, मां ॾिसां मां वारे वज़ीरनि सभिनी जो छा हाल आहे, जेके दरबार में खड़ा आहिनि जी शिकिल कहिड़ी आहे, तूं जेके ॾिठा सभु ॿुधा, त मां वारा सॻदी कीअं ॾी सभई, जेका मां वारा दरबारी उनजो छा हाल आहे, घर वारा इहे सभई कीअं ॾी। हा राजा पातो चश्मो, जीअं चश्मो पातई, हाणे कोई शार पियो नज़रेसि, कोई बघड़ पियो नज़रेसि, कोई ॿिलो पियो नज़रेसि, कोई कुतो पियो नज़रेसि, कोई हाथी पियो नज़रेसि, कोई बघड़ पियो नज़रेसि, कोई भेड़ियो पियो नज़रेसि, सभु कोई सांप नांग पियो नज़रेसि। वरी आख़िर चश्मो हेठि करे वरी उनखे ॾिसे, हिते सॼी दरबार मां चङा ॾींहं सम्झंदो हिते सभु जो कमु लथल आहे, सभई ॿियारी जेके ई आहिनि, मां सम्झंदो मुंहिंजी दरबार में सभई चङा ॾींहं, पर हिते सभई जा टबड़ पुराणी जेके ई आहिनि। आख़िर राजा खे ख़्यालु आयो, चए इहे त सभई थिया, ॿिए खे चए अब वञ आइनो त खणी आ, मां पंहिंजी शिकिल ॾिसां उहा छा आहे, इहे त सभई नज़रिया, मां छा, मूंखे त आईने में पतो पवंदो न। आयो चश्मो घुराए, चश्मो आईनो घुराए, हाणे चश्मो पाए करे वरी आईनो ॾिठे, आईनो ॾिठे पाण खे शेर ॾिसण विया, भई मां बि शेर आहे, माण्हू मां बि कोन आहे। चए हिते त सभई जानवर पखी पशु सभई हुयूं, कोई इंसान आहे ई रहे, कहिड़ो थिए छा थिए, सॼो चकर छा आहे। ऐं पुछे ब्राह्मण को बड़ो संत का थिया, चाहिए संत जेके थे भाग सब मिलता है,
बस आयो हथ आयो चश्मो ॾिनई वरी अलाए काॾे वियो वरी ज़िंदगी अलाए कहिड़े जनम में मिले न मिले हिन जा पतो न हूंदो आहे हिननि जो। इहे जेके हूंदा आहिनि कंहिं महिल आया कंहिं महिल विया कंहिं महिल आया बसि वरी नज़रिया वरी न नज़रिया हे पंहिंजी दुनिया में रहंदा आहिनि। हाणे मूंखे बि कोई पतो कोन्हे किथे वियो। ऐं इहा हक़ीक़त में असां सभिनी जो हाल हूंदो आहे। असां सभिनी जी ज़िंदगी जी कहाणी हूंदी आहे। असां जॾहिं जनम वठंदा आहियूं असांखे लॻंदो आहे असां इंसान आहियूं, पर हक़ीक़त में असां पुराणे जनम में कोई न कोई चङो कमु हिकु अधु कयो हूंदोसीं, कंहिंसां चङो हलिया हूंदासीं या मालिक रहमत कई हूंदी। बाबा तव्हां वञो तव्हांखे हिकिड़ो इंसान थियण जो मौक़ो ॾींदाऊं, वञी करे तव्हां अॻु में जेके पशु हो पखी हो जानवर हो जेके बि कुझु आहे हो जल जीवन हो वञी करे हाणे संसार में वञी तव्हां इंसान बणिजी करे अचो।